नदी सांगड़ वारा रिपोर्ट करे पियो महमूद कायम खानी। SSP सांगड़ एजाज़ शेख टंडो आदम जे झूलेलाल ऐं रमा पीर मंदिरनि में चोरीअ जे वाक़िअनि जी जांच जे सिलसिले में जांच टीम सां गॾु मंदिरनि जो दौरो कयो। दौरे दौरान ॾोहनि वारे हंध जो तफ़सीली मुआइनो कयो, ज़रूरी मालूमात वरिती। उन मौक़े ते मौजूदु जांच टीम जे अफ़सरनि खे ज़रूरी हिदायतूं जारी करे छॾियूं। उन खां अलावा मंदिर जे इंचार्ज ऐं हिंदू बिरादरीअ जे मोज़िज़िन सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़िए जे हर पहलूअ सां जांच कई पई वञे। जांच जा समूरा रिवायती ऐं जदीद तरीक़ा इस्तेमालु कया पिया वञनि ऐं यकीन ॾियारियो त पुलिस जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में कामयाब थी वेंदी। दौरे जे मौक़े ते DSP टंडो आदम, मोहम्मद मूसा अबड़ो, इंचार्ज CIA सांगड़ अकबर खान मरी, SHO टंडो आदम गुलाम शबी दिलवाणी, इंचार्ज DIB मुकरब खान, इंचार्ज DIC सांगड़ आसिफ अली राजपूत, ASI जहांगीर चांडियो ऐं मिनारिटी कोऑर्डिनेटर सांगड़ राजेश कुमार हरदेसाणी पिणु मौजूदु हो।